जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं तालके सिंधड़ी जी टाउन कमेटी हिंगोरन जे रेवड़ी पाड़े में, जिते जेको रेवड़ी पाड़ो जेको 500 घरनि ते मुश्तमल आहे। लेकिन जेको बरसात के 1.5 खां 2 महीना गुज़रण ते आहिनि, लेकिन अञा ताईं बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। हिते जा रहवासी सख़्तु अज़ाब में मुब्तला आहिनि। हितां जो जेको आहे पाणी निकाल न थियण करे हिननि जा जेके अचु वञ जा रस्ता आहिनि उहे पिणु बरसाति में ॿुॾल आहिनि। हिननि जा केतिरा ई घर जेको आहिनि कखावा घर बरसाति सबबु किरी पट पइजी विया। उन खां बावजूदि हिननि जो चवणु हो त असांखे साफ़ पाणी पिणु जेको आहे मुयसरु न आहे। उन खां अलावा मच्छरनि जे आज़ार सबबु केतिरनि ई जेको वबाई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिंजे करे ही तमामु जेको आहे ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन सिलसिले में हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो उन सिलसिले में छा चवणु आहे। काफ़ी नुक़सान थियो असांजो त घर में हथां बि कोन रहियो। असांजा बच्चा रुली विया, को केॾांहुं वियो को केॾांहुं वियो, न असांखे पाणी पीअण लाइ जाम थियो आहे। वीचारा बच्चा को केॾांहुं विया को केॾांहुं विया, माल को केॾांहुं वियो, को घर किरी पिया, पाणी पीअण लाइ कोन्हे, एॾी तकलीफ़ आहे। सब विया आहिनि वीचारा, हाणे अची पाणी वेठा। न पानी साफ़ पीअण जो न का सहूलियत, न ई जेके घर किरिया पिया उन्हनि जी का सहायता थी आहे। पाड़ो जेको ॿुॾो पियो आहे, हिन जो पाणी पहिरीं ॻाल्हि त निकितो पिए, पोइ अॻिते बासर ज़मींदारनि उहो पाणी हिननि जो बंदि कयो। हिननि सां वॾो ज़ुल्म त इहो ई आहे त जेको हिन जो पाणी निकितो पियो उहो अॻियां बंदि करे छॾियो आहे। बिल्कुलु अधु माण्हू आहिनि, अधु वियाल ॾे, अधो अधु घर किरी पिया आहिनि। इहो तव्हां ॾिसो पिया कंडीशन, हींअर असांजे न को केरु असां वटि आयो आहे, न पंहिंजे हिंगोरने मां जेको बि वॾा आहिनि केरु बि कोन आयो। असांखे जेको आहे ॿियो कुझु न खपे, असांजे घरनि मां जेको आहे बरसाती पाणी निकाल कयो वञे, थियल जेको नुक़सानु आहे, घर जेके पट पइजी विया आहिनि उन्हनि जो अज़ालो कयो वञे। मंज़ूर शहर, सिंध टीवी न्यूज़ सिंधड़ी।